थींदो पर जेके प्राइवेट जेके आहिनि एसो छा माण्हू खणी करे ऐं ही पंहिंजे ऐं उगाड़नि जे लाइ अवाम खे जेका लुटण फुण में का कसर न छॾी आहे उन्हनि जे लाइ कानूनी कार्रवाई कई वञे। ही माण्हू जेके आहिनि अची करे हिन नौजवान शागिर्द खे हिरासत करियूं था। तव्हां ॾिसंदव त ही उन्हनि जे जेका मथां फायर कया विया आहिनि। छा इहो कानूनी हक़ आहे? ठीकु आहे, अगरि तव्हांखे झड़ती वठणी आहे त पोइ तव्हांजो हक़ आहे त तव्हां हुनखे पंहिंजे हद में, वॾी ॻाल्हि इहा आहे त हू बेतल माल कानून जेका दड़ी थियण जी हद आहे। ऐं ही जेके माण्हू आहिनि इहे आहिनि अलीगोराबाद थाणे जा, इहे उन्हनि जा प्राइवेट माण्हू। मां तव्हांखे बार बार अर्ज़ु कंदो थो हलां त इहे अवाम खे लुटण फुण जे लाइ इहे उन्हनि जा वाठा हर हिकु इलाइक़े में वञनि था पिया, माण्हुनि खे लुटनि था। जी मुंहिंजी हींअर इंतिज़ामिया सां राब्तो थियो, हुननि चयो त साईं असांखे इहा ख़बर पई आहे त इन्हनि माण्हुनि पुलिस ते हमलो कयो आहे। मूं चयो जेके पुलिस ते हमलो कनि हा त ज़ाहिर आहे पुलिस वारनि जे मथां जेका फायरिंग थिया उन्हनि जा खोल हुजनि हा या फायरिंग थियल आहे, त असां वटि सबूत आहिनि। ही ख़ुदि उन्हनि जा प्राइवेट माण्हू हुननि जे पाण जे मथां जेका आहे फायर कया आहिनि। छा इन्हनि जो जेको अज़ालो न थींदो? असां इंतिज़ामिया खां मुतालबो था करियूं, अगरि इन मामले जो 24 कलाकनि जे अंदरि नोटिस नथो वरितो वञे त सुभाणे असां इन ई चौंक ते असां जेको आहे एहतिजाजी धरणो हणंदासीं, जेका पूरी असां इलाइक़े जे लाइ असां हिकिड़ो मैसेज छॾींदासीं त अचो त गॾिजी करे अमन जे बारे जे लाइ। ऐं उन सां गॾोगॾु ज़रियनि खां मालूम थियो आहे त हू हाणे वरी कानून खे इस्तेमालु करे वरंदो हुनखे हिरासमेंट करे रहिया आहिनि त तव्हांजे मथां असां एफ आई आर कंदासीं। छा कानून असांजो एतिरो जेका आहे कमज़ोर आहे? उमेद कयूं था त असांजो बालादस्ती कानून असां उन्हनि खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे हिननि खे मुतासिरनि खे तहफ़ुज़ बि ॾिनो वञे। इन्हनि जेका आहे प्राइवेट जेके गनमैन जेके आहिनि मुहाफ़िज़ अलीगोराबाद जा, इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं मुतासिरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। साईं असांजो इहो ई आहे त ही एसएपी साहिब खे नाकाम करण जो हिकु तरीक़ो आहे। जी साईं अब्दुल रहमान बोज़दार आहे ऐं अब्दुल रहमान तुनियो आहे, हबीबुल्लाह बोज़दार, इहे माण्हू आहिनि। उन सां प्लस में ॿिया प्राइवेट माण्हू आहिनि जंहिंजे लाइ असांजो उहे माण्हू जेके प्राइवेट ड्रेसनि में हुया ऐं 5 खां 6 माण्हू हुया जेके। जी हम एसएसपी चौधरी साहब को मुतालबा करते हैं कि यह आपको नाकाम करने की ये साजिश है। हम चाहते हैं आप हमारे लिए तहफ़ुज़ बनाने के लिए हम आए हैं, तो हम आपको वेलकम भी करने के लिए आए हैं आपके दफ्तर में। और ये जो कार्य रेडी है, जो पुलिस की वर्दी में जो आवाम को ये दुश्वारी पेश रही है, उनको लूट मारने के लिए कोई भी उन्होंने कसर नहीं छोड़ी, तो ये आपको नाकाम करने के लिए ये इनकी कार्रवाई है। हम मुतालबा करते हैं कि इनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। जी अदा मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, दुकान हलाईंदा आहिनि किरियाने। राति चोरी थी वई आहे, सुबुह मां हुनजी एनसी बि कराई आहे पंहिंजो दड़ी थाणे ते। हाणे इहो वाक़ियो छेब नालो आहे हुनजो। जी जी हुन सां थियो। हू बीठो दुकान ते, चई पेरा लिकाई बीठो आहे हीअं हूअं। हुन चयो चोरी थी आहे, पुलिस मथां अचे, असां हुननि खे ॾेखारींदासीं, कुतो वग़ैरह कराईंदासीं जिन बि चोरी कई आहे। दुकान ते हिते तूं तलाशी छा कंदे? उन ते हुनखे चंबा हयां अथई, वरी वियो आहे कंट्रोल ते, चई त मूंखां जहिड़ो थियो आहे वरी कंट्रोल सां। असांखे त राब्ते करण जी मोहलत ई न, हुन 10 मिंटनि में थी वियो न। इल्ज़ाम इहो पुलिस सां अब्दुल रहमान तुने ते, अब्दुल्लाह बोज़दार ते, अब्दुल रहमान तुने ते, अब्दुल्लाह बोज़दार ते, पुलिस गर्दी, दादागिरी, पुलिस गिरी, दादागिरी, बोज़दार ते, अब्दुल रहमान तुने ते, पुलिस जे प्राइवेट गुंडन ते, पुलिस जे प्राइवेट गुंडन ते।